अस्सलाम वालेकुम दोस्तों, अंबनि जे बारे में 3-4 वीडियो पहिरियां बि पाण ठाहियूं आहिनि त हिन दफ़ो जेको आहे मौसमियात जी तब्दीली जे करे अंबनि जे फ़सलनि ते असांखे तमामु घणा जेको आहे बीमारियूं ऐं जीत ऐं नुक़सान ॾिसण में अचनि पिया। हाणे उन में जेको आहे मैले जो अटैक हुयो या मिसाल माल फार्मेशन खरबूक जेका बीमारी आहे उहा बि तमामु घणी लॻी, या ही हिकिड़ी आहे एंथ्रोक्नोज़ या अहिड़ी का बीमारी आहे, बहरहाल इंग्लिश में या ख़ुदा बहितर ॼाणे कीअं आहे उनजी प्रोनाउंसिएशन, बहरहाल उहो ॾिसी वठंदासीं। हाणे हीअ ॾिसो हिकिड़ी बीमारी जेकॾहिं फ्रूट ते लॻे थी, जेके बि असांजो डिज़ीज़ हुजनि, इंसेक्ट हुजनि, पेस्ट हुजनि, या जेके बीमारियूं असांजूं लॻंदियूं आहिनि उन्हनि में अक्सर थींदो ईअं आहे त जेको बि इफेक्ट थींदो आहे असांजे अची मतिलबु जेको फ्रूट हूंदो आहे उन ते थींदो आहे। जेकॾहिं फ्रूट असांजो मतिलबु सुठो न हूंदो, उनजी क्वालिटी ख़राबु हूंदी, मतिलबु उहो अॻिते सही नमूने सां सर्वाइव न कंदो, साफ़ु सुथिरो न हूंदो। त हाणे हीअ ॾिसो जेके 4-5 तव्हांखे ॿूटा असां जेकॾहिं मिसाल सॉरी हे अंब ॾेखारियूं त हीअ जेके जीअं वॾा थियनि पिया इन्हनि ते इहो निशान वधंदो थो वञे, माना फ्रूट जी क्वालिटी ते जेको आहे असांजे अंब जे मेवो आहे जेको या फ्रूट आहे उनजी क्वालिटी ते तमामु घणो नुक़सानु थींदो आहे। इन जे लाइ असांखे हमेशह जॾहिं अंब जो ॿूर लॻणु शुरू थींदो आहे या शुरूआती स्टेज हूंदा आहिनि उन्हनि ते असांखे कोशिशि करे स्प्रे करणु घुरिजनि। हींअर आबादकारनि तमामु घणा स्प्रे वग़ैरह कया आहिनि, पर उन जे बावजूदि बि तव्हां ॾिसो त हीउ केतिरो मतिलबु नुक़सानु थिए थो। इन्हनि शयुनि जो असांखे अॻुवाट सोचणो पवंदो आहे, अॻुवाट प्लानिंग करणी पवंदी आहे। हिकु त मिसाल असां जेकॾहिं शुरूआति में कंदासीं त असांजे फ़सुल खे ॿूटे खे असांजे जेको आहे जेको बि असांजी क्रॉप आहे उनखे मतिलबु डिज़ीज़ घटि लॻंदियूं, डिज़ीज़ घटि लॻण सां उन में जेको आहे पैदावार वधीक ईंदी। मैनेजमेंट जेकॾहिं असां सही न कंदासीं, मिसाल हींअर आबादकारनि खे मशवरो था ॾियूं त तव्हां कोशिशि कयो जेको आहे खरबूक बीमारी आहे खरबूक, ठीकु आहे, उन खे तव्हां कोशिशि करे कढी वञो, ठीकु आहे। हीअ जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता मिसाल जेकॾहिं पाण हिन खे न कढंदासीं त इहा वरी असांजो नेक्स्ट ईयर इहा अञा वधंदी, ठीकु आहे न। हाणे हीअ ॾिसो केतिरो नुक़सानु आहे, या हेठि हींअर कमज़ोर अंबड़ियूं जेकॾहिं हेठि अंदरि हलूं त केतिरियूं किरियूं पियूं आहिनि। त इहो हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे। अलाह असांजी जेके हिन आबादगार आहिनि उन्हनि जी रोज़ी में बरक़त विझे। पर जेकॾहिं हीअ नंढा नंढा मतिलबु ॿूटा तव्हां ॾिसो पिया त हीअ मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि। अंब जे फ़सुल ते तमामु घणियूं बीमारियूं लॻंदियूं आहिनि। उहे जेके आहिनि मतिलबु फंगल डिज़ीज़ बि आहिनि, ऐं उन खां अलावा जेको आहे वायरल डिज़ीज़ बि थी सघनि थियूं, या उन खां अलावा जेके असांजा इंसेक्ट पेस्ट आहिनि, जीअं हींअर महिले जो थ्रिप्स जो तमामु घणो अटैक हुयो हिन अंबनि ते, या मिसाल पाउडरी मिल्टी जो तमामु घणो अटैक हुयो, माल फार्मेशन खरबूक बीमारी तमामु घणी लॻी। त इहे शयूं असांजे जेको आहे अंबनि जी क्वालिटी खे कनि थियूं नुक़सानु। हाणे मसइलो इहो आहे त अंब असांजा जेको आहे असां एक्सपोर्ट कंदा आहियूं, एक्सपोर्ट असांजी उहा शइ थींदी जेका बिल्कुलु साफ़ु सुथिरी हुजे। मिसाल हीअ असांखे जेको ॿूटो ॾिसण में अचे थो त इहो तमामु घणो साफ़ु सुथिरो आहे, पर जेकॾहिं हेॾां वरी ॻाल्हि कंदासीं ॾिसो 3 बि अंबड़ियूं आहिनि हिननि में, इहे सभु माना टिनी में माना किथे न किथे निशान ऐं इहे शयूं आहिनि। सो महिनत सां कोशिशि सां इहे सभु शयूं असां अॻिते वधाए सघूं था, या अॻिते उन्हनि जो असां वधीक पैदावार वधीक मुनाफ़ो खणी सघूं था। पर जेकॾहिं असां महिनत न कंदासीं न, हींअर आबादकारनि खे ख़बर आहे जिन जा अंबनि जा बाग़ आहिनि लखें किरोड़ें रुपया, छो त अंब असांजो एतिरो वसी तइदाद में एक्सपोर्ट थींदो आहे, वसी तइदाद में ॿाहिरि मुल्कनि में वेंदो आहे, छो जो हिकु त क्वालिटी भली आहे मिठास वग़ैरह जे हवाले सां, ॿियो हिन में जेको आहे असां वटि माना बहितरीनु वैराइटीज़ आहिनि। इहे सभु शयूं आहिनि। ऐं सिंध जे इन्वायरमेंट में या सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेके अंबनि जा बाग़ आहिनि, ख़ासि तौर ते मीरपुर ख़ासि डिवीज़न जी ॻाल्हि कयूं या हैदराबाद डिवीज़न जा कुझु ज़िला आहिनि, उन्हनि में अंब तमामु घणा थींदा आहिनि। तव्हां पंहिंजी मैनेजमेंट जे बारे में ॿुधाईंदा कयो त छा करणु घुरिजे, या हिन डिज़ीज़ जो प्रॉपर तव्हांखे नालो ख़बर आहे हुजे त आबादकार ज़रूरु असांखे ॿुधाइनि, त जीअं ॿियनि आबादकारनि जी रहनुमाई थी सघे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।